मसो भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कलब लगारी मूजिब तहलके हैदराबाद बहराड़ी जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि जिन में मसो भुरगड़ी वाणकी वसी हटड़ी नारेजानी तालिबुल मौला कॉलोनी टंडो सईद खान गेलो नूनारी साहिब खान चांडियो मलक पंप अलीआबाद चैनल ऐं ॿियनि ॻोठनि में रमज़ान ईंदे ई मेवनि ऐं भाॼियुनि जा अघ चोट चढ़ी विया। मुनाफ़े ख़ोर दुकानदार मौक़े जो फ़ाइदो वठणु शुरू करे छॾियो। डीसी हैदराबाद ऐं एसी तहलका हैदराबाद बहराड़ी पारां का बि बचत बाज़ार न लॻाई वई। अवाम मजबूर लुटिजणु लॻो। रमज़ान खां अॻु जेका शइ 50 रुपया अघ ते मिली पए उहा साॻी रमज़ान में 100 रुपए खां मथे विकामजणु लॻी। इंतिज़ामिया जो को बि पुछाड़ो ऐं सज़ा ॾंढ न हुजण सबबि रहवासी फुरिजणु लॻा। हर शइ जो अघु ॿीणो थी वियो। हितां जे रहवासियुनि निसार लिगारी अमजद रिंद एडवोकेट मोहब अली लगारी शाह मोहम्मद कलोड़ो फरीद लिगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन भलारे महीने में वधंदड़ महांगाई जो असिस्टेंट कमिश्नर तहलका हैदराबाद बहराड़ी ऐं डीसी हैदराबाद खे हिकदमि नोटिस वठी तदारुक करणु घुर्जे ऐं हर दुकानदार ते अघ जी लिस्ट हणी जज़ा सज़ा जो अमल तेज़ कयो वञे त जीअं ग़रीब तबिके खे रिलीफ मिली सघे।